अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान अमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV अमलानी TV यूट्यूब चैनल। जी तो दोस्तों, तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो दर्दन जो देस ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 12 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां उन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे इन्हनि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। वीडियो शुरू करण खां पहिरियां जेके बि दोस्त अहिड़े ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां आयल आहिनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुची सघे। तो दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन पुलिस ऑफिसर ते गौर कयो त ही पुलिस ऑफिसर हिन वक़्तु पंहिंजो चश्मो लाहे रहियो आहे। दोस्तों हिनखे चश्मो पातल हुयो, जेको पुलिस ऑफिसर हिन वक़्तु ही चश्मो लाहे रहियो आहे। ऐं दोस्तों वरी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ई सेकेंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो ही पुलिस ऑफिसर चश्मो लाहे हाणे पियो। हीउ ॾिसो दोस्तों त पुलिस ऑफिसर चश्मो लाहे हाणे पियो, जॾहिं त हिकु सेकेंड पहिरियां हिन चश्मो लाहियो पिए लाहे चुको हुयो। पर दोस्तों हाणे वरी हिकु सेकेंड बाद जॾहिं कैमरा साम्हूं जे तरफ़ खां आई त ही पुलिस ऑफिसर चश्मो लाहे हाणे पियो। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। आख़िरकार ख़बर न पइजी सघी त ॿ चकर चश्मो लाहिण जो मक़सदु छा हुयो। मिस्टेक नंबर 14 किस्त नंबर 4। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसी रहिया हूंदा त कैमरा मैन हिन वण ते चढ़ियो सीन रिकॉर्ड पियो करे। पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसो कैमरा मैन एतिरो वण ते चढ़ी वियो आहे त हाणे हिन जा हथ रफनि पिया ऐं सॼी कैमरा रफे पई। हीउ ॾिसो दोस्तों हिनखे डपु पियो लॻे त किथे मां हिन वण तां किरी न पवां, उनजे करे ही सॼी कैमरा खे लोॾे पियो। हीउ ॾिसो हिन जा हथ ॾकनि पिया ऐं कैमरा लुॾी रही आहे। हीउ ॾिसो दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 15 किस्त नंबर 4। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे कैमरा जो कुझु हिसो नज़र ईंदो। हीउ ॾिसो कारे कलर जो कैमरा जो कुझु हिसो नज़र अची रहियो आहे, या ही माइक जो कुझु हिसो आहे। पर बहरहाल हीउ जेको आहे सो कैमरा या माइक जो हिसो थी सघे थो, या हिन ड्रामे जी जेका मेकिंग टीम आहे उन मां कंहिंजे कपिड़नि जो हिसो बि थी सघे थो। दोस्तों तव्हांखे छा थो लॻे मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 16 किस्त नंबर 4। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन हमरा ते गौर कयो त हीउ हमरा छा पियो चवे। पैसे की जरूरत है उनकी दफा का पैसे की जरूरत है उनकी दफा का पैसे की जरूरत है उनकी दफा का उठ पैसे की जरूरत है उनकी दफा का। जीअं त दोस्तों तव्हां ॿुधो त हिन सीन में वॾेरो कमदार खे भुल में पुटु चई वियो। दोस्तों कमदार खे चई पुटु पैसनि जी ज़रूरत आहे हुनखे जाफ़र ख़ान। दोस्तों पहिरियां भुल में पुटु चई वियो ऐं बाद में वरी जाफ़र ख़ान चई वियो, छो जो हिनखे ख़बर पई वई त मूंखां भुल में इहो अल्फाज़ निकिरी वियो आहे। बहरहाल दोस्तों हीअ एडिटर जी मिस्टेक आहे ऐं डायरेक्टर जी मिस्टेक आहे। हिननि खे हीअ सीन वरी रिपीट रिकॉर्ड कराइणो हुयो। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बस एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों इहो यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिन मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीउ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो वियो हो। उन खां अलावा जेके बि दोस्त अहिड़े ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾियो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुची सघनि। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।